अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यअरिफून निअमतल्लाहि सुम्मा युनकिरूनहा व अक्सरुहुमुल काफिरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। राणे जे रिहान मां, राणे जे रिहान मां को आदेसी आयो चोॾींह माह चंद्र जे कयो सामीअ सुहाओ लथो ऊंदा हो मुझे जानिब जे त जमाल सां। वसन ऐं विहसन वसन ऐं विहसन दिहाड़ी ॾिसण ला ॾिसी ॾिसी आयूं तोय तलाशूं कन ढायूं न ढापन पसण कारण प्रिय मुअज़्ज़ज़ सामईन किराम, या मेहरबानी ये कर हेडो दोस्तन दे ॾिसो। गोठ मोहम्मद रमजान दाहिरी जे अंदर अज रात दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई वई आ, जंहिंजो मक़सद असां ऐं तव्हां जे प्यारे हर दिल अज़ीज़ मरहूम मग़फ़ूर उस्ताद हुजूर बख्श दाहिरीअ जे दरजात जे बुलंदीअ जे ला दुआऊं घुरण, अल्लाह जे दरबार में उन जे बख्शिश ला दुआऊं घुरण ऐं उन जे बख्शिश जे लाइ जेको वसीलो तलाश कयो आहे उहो आहे मीलाद मुस्तफ़ा। चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। महीनो रबिउ सानी जो आहे। मां इन करे अचण सां पहिरीं दोस्त खां मालूमात कई
एॾे तवजो कयो, छॾियो इहो कमु पियो हलंदो। पुरानी ख्वाहिश हुई उस्ताद मरहूम हुजूर बख्श जी त पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद ॿुधो थो, कॾहिं हुजूर नबी करीम अलैहि सलातो सलाम जी पहिरी शादी ॿुधूं। मूं त ॿटनि प्रोग्रामनि में इहो बयान कयो आहे, ख़बर नाहे तव्हां ॿुधो आहे या न ॿुधो आहे, ख़ुदा बहितर ॼाणे। मगर मियां मसूद अहमद ऐं मक़सूद अहमद बारहा इन शय जो इसरार कयो हो त हिन प्रोग्राम में सरकार जी शादी बयान कई वञे। उन खां पहिरीं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी हमदो सना कंदे चऊं त सब तारीफ़ूं मुझे करीम रब जे ज़ात ला जेको कायनात जो खालिक ऐं मालिक। अणगणिया अणखुट दुरूद इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथा, जह अल्लाह जे मखलूक खे जहन्नम जे किनारे तां छिके अल्लाह जे कुर्ब में पहुंचायो। अणगणियूं रहमतूं अल्लाह तबारक व तआला जे महबूब जे उन दीवानन आशिकन सालिहन सादिकन औलिया अल्लाह जे मथा जन पंहिंजूं पूरियूं जिंदगियूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे सर बुलंदीअ जे लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान करे, पंहिंजूं जिंदगियूं कुर्बान करे, पंहिंजो सभु कुझु तन मन कुर्बान करे अल्लाह जे दीन खे सर बुलंद रखियो आहे। जन्मे सरे फहरिस्त सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रहमतुल्लाहि तआला अलैहि। जिक्र महबूब सुभानी 2-3 मिनट कया, बाद में मां पंहिंजे मौजू ते हला। प्यारा दोस्तों, सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी जो करामतूं अक्सर असां ॿुधण जा शौकीन भी आहियूं, ॿुधंदा भी आहियूं, पर सच इहो आहे त जीव उन्हनि खे जन जीव सेखारियो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो करामतूं भी ॿुधो, पर गॾो गॾु उन्हनि जी पाक सीरत जे मथां भी गौर कयो त अल्लाह जे ज़ात ये एडा मकाम एडा दर्जात जो गौसुल आजम अल्लाह जे ज़ात बाबरकात इन दुनिया में एडो अजीम लक़ब जो सोहणे अब्दुल कादिर जीलानी के नसीब कयो। अज थोड़ी सरसरी निगाह विझी तवां के बुधाया त ये एडा अजीम लक़ब पाण ही न मिलंदा हन। अल्लाह के राजी करण जे लाए सैयदना अब्दुल कादिर जीलानी छा छा कुछ कयो। हिक बगाल कया जेका खुदा करे मन तवां सा के समझ में अचे, छो त तवां सा करामतूं बुधण जा शौकीन आहियूं, पर हकीकत बुधी कोन सघंदा हो। छो त हकीकत जरे बुधंदासी त थोड़ो असां जे मथा वजन पवंदो। असां शौकीन आहियूं 2-3 नारा हण जा, हिक ब यारी करे ऐलान वडे वाक़े करण जा त बाबा जन्नत जी असां के टिकट मिली वई। अल्लाह ताला जी मर्जी आ, जेके मुआफ करे उन जो मामलो आ, कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे कुर्ब जा जेके रस्ता दसिया हन, पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जेके अल्लाह जे कुर्ब जा रस्ता दसिया हन, ऐ खुदारा उन्हनि खे कॾहिं भी भुलाइण न घुर्जे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि सालन जा साल जंगल में रहिया। एकड़ो साल न, 2 साल न, सालन जा साल। मकसद केड़ो हो? को विरद वजीफो पचाइण हो छा? अल्लाह जी रजा जे खातिर।
अल्लाह के राजी करण जे लाइ एतिरे हद ताईं सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था, झंग में अल्लाह जे जिक्र जे मौज में वेठो हुयुसि, जवान आयो, अस्सलामु अलैकुम, वालेकुम अस्सलाम, ऐ अब्दुल कादिर इते वेह, आऊं हेॾां थी अचां थो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो, असां उन सां हा कई, वञण वारो वियो हलियो, साल खां बाद मोटियो। घणे अरसे खां बाद ॻाल्हायो, इंशाअल्लाह ताला ॿ चार ॻाल्हियूं समझो मुंहिंजा दोस्तो। तकरीर वणण न वणण पंहिंजी जगह ते आहे, लेकिन हे बुनियादी ॻाल्हियूं समझो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी सॼो साल वेठा रहिया, छाजे करे वेठा रहिया? वाइदो कयूं उन शख्स सां जंहिं बिना तारफ कराइण जे सैयदना अब्दुल कादिर जीलानी खे नालो वठी चयो, इते वेहो, आऊं हेॾां थी अचां थो। महबूबे सुबानी फरमाइन था, साल पूरो गुज़री वियो, ओहो जवान मोटियो, वरी सलाम करे वरी निहारे चवण लॻो, अब्दुल कादिर जीलानी ते वेहो, आऊं हेॾां थी मोटां थो, वरी साल सॼो वरी गुम रहियो। घणा साल थी विया? ॻाल्हायो, घणा साल थी विया? 2 साल। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी फरमायो, जॾहिं ॿियो दफ़ो हो जवान मोटियो, सलाम दुआ करे पंहिंजो तारफ कराइण लॻो, ऐ अब्दुल कादिर जीलानी, आऊं खिज़र अलैहिस्सलाम आहियां, अल्लाह जे ज़ात बाबरकात तुंहिंजे लाइ बिशारत अता फरमाई आहे, हाणे जंगल में रहण जो टाइम ख़त्म थी वियो, वञी वञी बगदाद खे वसाए, क़यामत जे अचण ताईं मुंहिंजो रब तुंहिंजे ज़िक्र खे हेठि थियण कोन ॾींदो। हिकिड़े वाइदे खे पूरो करण जे लाइ, हिकिड़े वाइदे खे पूरो करण जे लाइ घणो टाइम वेठा, हिकिड़ो साल, ॿियो साल। मुरीद सदाइण वारा, मुरीद सदाइण वारा, यारी करण वारा तुंहिंजे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे त जेकॾहिं सैयदना अब्दुल कादिर जीलानी सां प्यार थो करी, पहिरीं त पंहिंजे दिल में वाइदो कर त जेको कंहिंसां वाइदो कंदुसि उहो वाइदो ज़रूर पूरो कंदुसि। मुरीद थी त थी ॾेखार। सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो फरमान सच्चा त जेकॾहिं मुरीद सिज लहण जे जगह ते हुजे, मां अब्दुल कादिर जीलानी सिज उभरण जे जगह ते हुजां। जेकॾहिं मुरीद सादिका, जेकॾहिं मुरीद सचाईअ वारो आहे, सॾड़ो कंदो मां अब्दुल कादिर जीलानी जी चवंदो मांस जी, लेकिन शर्त ॾिनो सैयदना अब्दुल कादिर जीलानी त शर्त त मुरीद सदाकत वारो हुजे। सदाकत वारो मुरीद छाखे चइबो आहे? चो जेको दिल जो सौदो कंदो आहे, जेको देगिन जो सौदो न, माण्हुनि खे ॾेखारण जो सौदो न, जेको दिल जो सौदो कंदो आहे, न ख़ुदा उन खां दूर हूंदो आहे, न मुस्तफ़ा उन खां दूर हूंदो आहे। मुझे सोहणे सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जा गुलाम, अञा हिकड़ी मुझा दोस्त हे त तरीक़ो ॿुधायम सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो। हिकड़ी ॻाल्हि बाक़ी करे मां मौज़ूअ ते मोटां, हमेशा ॿुधंदा आहियो, लेकिन मां तबलीग जे नियत सां करण थो चाहियां। सैयदना अब्दुल कादिर जीलानी जॾहिं मुझा दोस्त अज़ीज अम्बड़ हुक्म कयो, ख़बर नाहे केतिरनि खे ख़बर आहे त सैयदना अब्दुल कादिर जीलानी नंढड़ा हुया, अल्लाह जे ज़ात संदन बाबा साईं घुराए वरतो हुयो।
खबर ना है केतरन के खबर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो बाबा साईं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नंढड़ी उम्र में घोरायो संदन जे परवरिश जूं सजूं जिम्मेवारियों अम्मा उम्मुल खैर जे मथा हुयो जदे सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट के अम्मड़ फरमायो बच्चा अब्दुल कादिर जी मुजी अम्मा बच्चा रोज माश जेला जिंदगी गुजारण जेला तो खे मेहनत करनी पान जदे के जानवरन के काहे जमीन में वया हर हलायण जे नियत सा या कहे बे इरादे सा उन जानवरन गाल्हायो हो ए अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जे ज़ात तो के हर हलायण जे ला न अल्लाह जे ज़ात तो के पांजे कुर्ब जे ला पैदा फरमायो सैयदना अब्दुल कादिर जीलानी अम्मड़ सा जिक्र कयो अम्मड़ पांजे बचड़े के तालीम जे ला मोकलियो रस्ते में मामलो आयो दुनिया के खबर तवा भी बुधो चोरन जो अचण सैयदना अब्दुल कादिर जीलानी जा उहे पैसा कढ़ी उनन के दियण एस्ते तवा बुधो मां जुमलो अगते चवा सैयदना अब्दुल कादिर जीलानी दुनिया के न्या पो दिनो ए दुनिया वारो मां अब्दुल कादिर जीलानी ओहो हाँ जो पांजे अम्मड़ सा कयल वायदो भी कदह को न टोड़ींदो हाँ चो त मुझे जी जल अम्मड़ फरमायो हो ऐ अब्दुल कादिर कदह भी कूड़ न गाल्हाए जा मां पांजे अम्मा सा वायदो करे निकतो हाँ इन करे कूड़ न थो गाल्हाया उहे सबई पैसा कुर्बान करे थो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन जो मुआवजो छा थो दे जेके चोर बणजी आया जवाब दियो उहे अल्लाह दीनदार बनाया या कोन बनाया बनाया तमा के सबक केड़ो मिलियो तमा के सबक केड़ो मिलियो तो बस रुगी करामत बयान कयो बस बियो कुछ भी न तमा के सबक मिलियो त सैयदना अब्दुल कादिर जीलानी पांजे गुलामन के बुधायो त जी जल अम्मड़ जो चयो कदे भी इनकार न कजो अम्मा जेको हुक्म करे उन हुक्म के शरीयत जे हदन जे अंदर कबूल कंदा वींदो अल्लाह जी ज़ात तवा के दीन दुनिया जे मर्तबन सा बुलंदो बाला करे छदींदो बस मां एतरो बयान कयो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो मजीद बयान नथो कया उम्मीद आए त दोस्त समझी विया हुंदा सब खां पहिरी त सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह तमा सा के बुधायो ओ मुरीद जरूर सदायो पर थोड़ो ख्याल भी कयो छो त पुत्र जी नेकी पीउ जी नेकी पुत्र कराइंदो आ अम्मड़ जी नेकी धीउ कराइंदी आ मुर्शिद जी नेकी मुरीद कराइंदो आ जेकॾहिं सदाए अब्दुल कादिर जीलानी घोट जो मुरीद निमाज न पढ़े यारीअ जे करण ला त तैयार आ निमाज न पढ़े सदाए सोने अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद कूड़ हणदो वरते सदाए सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद ठगी धोखो कंदो वते ऐ मुंहिंजा दोस्त अजीज इए न मारुन रीत जिए सेण मटाइन सोनते जे सोने अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद थी थो त मुरीद थी देखार रब जो कसम खणी तो चव तू सच्चो मुरीद थी देखार अब्दुल कादिर जीलानी कल भी तुझे सद में सद ॾियण वारो हो अज भी तुझे सद में सद ॾियण वारो पर मुरीद थी सच्चो रस्मी मुरीद न थी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तमा सा के रस्मी मुरीदन थियण खां पंहिंजे पनाह में रखे आमीन चो कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम मुझे बेनियाज रब फरमायो यारिफून निअमतल्लाह सुम्मा युनकिरूनहा व अक्सरुहुमुल काफिरून अल्लाह जे ज़ात बाबरकात पांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिला फरमायो यारिफून निअमतल्लाह मां अल्लाह जे नेमत के सुञाणन भी था
सुम्मा युनकिरूनहा सुञाणण जे बावजूद इनकार कन था ऐं उन इनकार करण वारन में व अक्सरुहुमुल काफिरून अक्सर उन्हनि में कुफार हन। हाणे इन राज सजे के खोलिया त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में इहा जेका आयत करीमा नाज़िल फरमाई आ इनके थोड़ो खोलिया जेकॾहिं समझण जी कोशिश कयो। क़ुरान करीम आसमान ज़मीन ते लहण खां अॻु में काथे हुयो कोन ॻाल्हाईंदो। मां इंशाअल्लाह ताला तव्हां थोड़ो मूंसां ॻाल्हायो छो त मां हिकिड़ी गंजी लाहे वठां सलात मुंहिंजे साईं ते। अॼु मां घणो कुझु ॿुधाइण जे हालांकि थकल ॾाढो अलाए किथां मोटियो हां हिन इलाइके जे हवाले सां मूंखे ख़बर आहे त केतिरा दोस्त सिर्फ़ छाजे लाइ अची वेठा आहिनि इहा बि मूंखे ख़बर। मोहब्बत सां केरु वेठा आहिनि इहा बि ख़बर आहे ऐं रुगी ॻाल्हियूं ॻोल्हड़ा कहिड़ा वठनि मूंखे सॼी ख़बर आहे। इंशा अल्लाह ताला अॼु उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त क़ुरान कीअं पढ़बो आहे, रसूलुल्लाह जो शान कीअं ॻाइबो आहे। ॿुधो तव्हां गौर सां वेही। मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो इज़त ॾियण वारो केरु आहे, ॻाल्हायो केरु आहे। क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। घणनि खे अॼु चेड़ाईंदुसि, घणनि खे अॼु खिलाईंदुसि, ॿीहर घुरायो न घुरायो तव्हांजी मर्ज़ी। मूड ॾाढो मुंहिंजो मुनासिब आहे। अल्लाह जो पाक क़ुरान करीम ॻाल्हाईंदा अचो, लफ़्ज़ ग़लत न निकिरंदो तसल्ला करे छॾियो, सजण साईं जो फ़क़ीर आहियां। अल्लाह जो क़ुरान करीम नाज़िल थियण खां पहिरीं यानी आसमान दुनिया ते जॾहिं क़ुरान आयो उन खां पहिरीं काथे हुयो। जेके अक्सर मौलाना वेठा आहिनि फ़िलहाल उहे ॻाल्हाइनि, तव्हां ॿिया भले चुप कयो। पहिरीं क़ुरान काथे हो? हेतिरा वेठा हो अलाह ॾींहं ॾे कुझु त ॻाल्हायो, बस तू यार ॻाल्हाए। क़ुरान मौजूद काथे हो? तवज्जो करे ॿुधो, ॻाल्हि कम जी थो ॿुधायांव। लोहे महफूज़ में, भला उते जॾहिं लोहे महफूज़ में क़ुरान हुयो, इहो जेको हिन वक़्त 114 सूरतूं हन, इहो ई हुयो या घटि वधि हुयो? सोचे पोइ जवाब ॾियो। इहो ई हुयो। तसल ॻाल्हि खे सम्झंदो 5 मिंट लॻंदा थोरो सम्झण में, बस पोइ ट्रैक ते चढ़ी वियो, पोइ ॻाल्हि मूंखे बि सवली तव्हांखे बि सवली। क़ुरान करीम लोहे महफूज में मौजूद हुयो। अल्लाह जो कलाम क़ुरान करीम लोहे महफूज में हुयो। लोहे महफूज में इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। क़द्र वारी रात में लोहे महफूज का क़ुरान नाज़िल थियो। काथे आयो? जो आसमान दुनिया ते आयो। काथे आयो? हिकड़े ही टाइम ते आयो या अलग अलग आयो? हिकड़ी टाइम ते आयो। आसमान दुनिया का हिन जमीन ते कुरान करीम इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन फिया युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम।
अमरम मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसलीन। लोहे महफूज मा कुरान अल्लाह जे हुक्म सा कदरवारी रात में आसमाने दुनिया ते आयो। आसमाने दुनिया ता हिन जमीन ते कुरान हिकड़े टाइम ते न आयो, हिकड़े डीह में न आयो, हिकड़े साल में न आयो, 23 सालन जे अरसे में आयो। जरा सोची समझी अकुल सा जवाब दियो। कुरान अगे ही हुयो, नाज़ुल ज़रड़ो ज़रड़ो थींदो रहो। मुखे जवाब दे जेके गालियों कुरान करीम बुधायूं इहे अगे ही तय थियल हुयूं या अचानक थियूं? हन जवाब दियो। समझ में कान आई। मिसाल दिया, अल्लाह ताला जे सोहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इस्लाम जी पहली जंग जो नालो आ जंगे बदर। छा नालो आ? जंगे बदर में घणा मुसलमान होया? 313 सहाबी होया। कुफार घणा होया? 1000 जे तादाद में होया। गुफार होया। मुझे सोहणे नबी छा कयो? अल्लाह जे दरबार में हथड़ा कया। इस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिदुकुम बिअल्फिन मिनल मलाइकति मुर्दफीन। मुझे सोहणे नबी करीम हथड़ा खया ऐ मुझा करीम रब मुझा थोरड़ा थई मुझन जी पारत थई। अल्लाह जे ज़ात फरमायो महबूब तुझा हथड़ा कबूल थी वया। तुझो बेनियाज रब हज़ारों मलाइकन जो हिक बे जे पोया मोकले रहो आ जेको तुझे सहाबा जी मदद फरमाइंदो। जवाब दियो। हुजूर दुआ घुरी। जंगे बदर में कुरान नाज़िल थियो जंगे बदर जे मुतालिक, पर बुधायो इहो कुरान जेको नाज़िल थियो लोहे महफूज में हुयो या कोन हुयो? सोची जवाब दियो। हुयो। तो हाने इन नंढड़े जुमले के समझण जी कोशिश कर। जे कदे कुरान करीम नाज़िल थियण का अग में सजो ही मौजूद हुयो त पो मुझो महबूब मुस्तफा भी अचण का अग में पांजे रब वट मौजूद हुयो। ए सजो मामिलो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो सजो मामिलो तय थियल। तौरेत ज़बूर इंजील जे ॼाणन ने ॾिसो। मुझे